नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में खबर ॾींदा हलूं त सिंध हाई कोर्ट लॉकडाउन दौरान मस्जिद में नमाज़िन जो अंग महदूद करण खिलाफ़ दरख्वास्त खे न ॿुधण जोॻो करार ॾींदे रद्द करे छॾियो। सिंध हाई कोर्ट में लॉकडाउन दौरान मस्जिद में नमाज़िन जो अंग महदूद करण खिलाफ़ दरख्वास्त ते ॿुधणी थी। दरख्वास्त कंदड़ समीर मोहम्मदी मौक़िफ़ इख्तियार कयो त मस्जिद खे बंदि करण बाबति हुकूमत जा क़दम बुनियादी हक़नि जी खिलाफ़ वर्ज़ी आहे। कानून मूजिबि सिंध हुकूमत नमाज़िन खे मस्जिद अंदरि नमाज़ पढ़ण खां नथी रोके सघिजे, जंहिं ते डिप्टी अटार्नी जनरल मौक़िफ़ इख्तियार कंदे चयो त 18 अप्रैल ते सदर पाकिस्तान जी सदरत हेठि मुख़्तलिफ़ आलमनि जो इजलास थींदो, जंहिंमें मस्जिद अंदरि निमाज़ ऐं रमज़ान बाबति पॉलिसी वाज़े कई वेंदी। एडिशनल एडवोकेट जोधा डेरो जो चवणु आहे त मस्जिद खे बंदि नाहे कयो वियो, माण्हू खे महफ़ूज़ रखण जे लाइ अंग खे महदूद कयो वियो आहे। मस्जिद में हाणे बि 5 वक़्त आज़ान ऐं नमाज़ थी रही आहे। समूरी दुनिया अंदरि 20 मिलियन माण्हू कोरोना वायरस खां मुतासिर थी चुका आहिनि। लॉकडाउन आम मुफ़ादनि ऐं माण्हुनि जी ज़िंदगी खे महफ़ूज़ करण जे लाइ कयो वियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी।